वक्त असां मौजूद आहियूं सेवण धमाल चौक ते, जिते तालके सेवण जे 157 IBA पास प्राइमरी उस्तादनि जूं गुज़िश्ता 6 महीननि खां वठी जेको आहे पघारूं बंदि आहिनि, जिन जे ख़िलाफ़ अॼु प्राइमरी उस्ताद जेको आहे सरापा एहतजाज आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼोके एहतजाज जे हवाले सां उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। हे जेको मेड़ाको आहे पेटेल तालका सेवण जे सॾ ते गॾु थियो आहे। सभु सीनियर ऐं जूनियर उस्ताद गॾु आहियूं। असांजे अचण जो मक़सदु इहो आहे त थर्ड फेज़ IBA में हायर्ड जेके उस्ताद आहिनि उन्हनि जूं हिन महिल ताईं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। इन में छाजी नाअहली आहे, छाजी सुस्ती आहे। कंहिं बि सुधरियल मुल्क में ईअं कोन थींदो आहे त तव्हां हिकु एॾे नौजवाननि जे जथे खे खणो हज़ारनि में, जॾहिं उन्हनि खे भर्ती कयो था त तव्हांजो अख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त हुननि खे उजरत पहिरें महीने वक़्त सिर ॾियो। अहिड़ी ईअं बि थो थिए त हाणे उस्ताद मुआशिरे में 8 महीननि बग़ैर कंहिं उजरत ऐं अजूरे जे पघारनि जे कमु पिया कनि। बंदि पियल स्कूल हिननि उस्तादनि खोलिया आहिनि ऐं पंहिंजूं ड्यूटियूं तमामु ईमानदारी सां ॾियनि पिया था। असां निगरान हुकूमत, वज़ीर आला, एजुकेशन मिनिस्टर, एजुकेशन सेक्रेटरी, डायरेक्टर हैदराबाद ऐं इनवॉल्व वस वारनि सभिनी ऑफिसरनि खे हथ ॿधी मोतबाना गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे हिन फेबरवरीअ में हिननि उस्तादनि जा रहियल जेके बजूरा आहिनि, पंहिंजूं तनख़्वाहूं आहिनि, उहो जारी कयो त ताकी हे पंहिंजो ईमानदारीअ सां जीअं कमु कनि पिया त वक़्त सिर पंहिंजूं ड्यूटियूं सरनि बात आहिनि। पर असांजो जाइज़ हक़ आहे इंसानियत जे नाते। असां उस्ताद हूं मुआशिरे जा, नवां उस्ताद ॾिसो न कहिड़े मरहलो IBA जो सख़्त में सख़्तु पास करे हिन मंज़िल ते पहुता आहिनि। इंसानियत जे नाते असां निगरान वज़ीर आला, एजुकेशन मिनिस्टर, सेक्रेटरी एजुकेशन ऐं जेको आहे जो चीफ जस्टिस हाई कोर्ट जो जेको आहे असांजे सॼे सिंध जो, उनखे हिकिड़ी इंसानियत जे दर्दमंदाना अपील आहे त 6 महीना थी विया आहिनि। सभु कंहिंखे बचड़ा वाला उस्तादनि ज़रूरतूं आहिनि हिन महांगाई जे दौर में। महिरबानी करे असांजे उस्तादनि सां न वणंदा, इंसाफ़ करे जेके पढ़ाइण था वञनि। अॼु पेट्रोल ॾिसो केतिरो महांगो आहे, ख़र्च आहिनि घर जा। असांजूं पघारी जारी कोन्हे, असां पंहिंजो जाइज़ हक़ था घुरूं। उन जे करे असांजे पेटेल तालके सेवण जी तनज़ीम हीअ वक़्तु आहे तो सॾु ॾेई ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते कंदी बि आहे मुतालबा। पर हीअ एहतिजाज इन लाइ था रिकॉर्ड कयूं त महिरबानी करे असांजे IBA उस्तादनि जूं जेके जाइज़ आहिनि, कंहिं ते बि कंहिं इदारे खे बि उन ते शक न आहे, उन्हनि जूं महिरबानी करे पघारियूं जारी कयूं। सयाजो के एहतिजाज जे हवाले सां असीं इहे चवंदासीं त असांजा नवां उस्ताद आहिनि, थर्ड फेज़ में जेके अपॉइंटमेंट थिया आहिनि, उन्हनि जूं हिन वक़्त ताईं 6 महीना गुज़रण जे बावजूदि बि सही पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। मज़दूर बि मज़दूरीअ ते शाम जो मालिक खां मज़दूरी घुरे थो, पर असांजा उस्ताद वीचारा 6 महीना थिया आहिनि पर उन्हनि खे पघारूं लाइ दर दर ते रुलायो थो वञे। असांजा करप्ट ऑफिसर जेके आहिनि उन्हनि जूं पघारूं हिन वक़्त ताईं जारी नथा करनि। असीं गवर्नमेंट सिंध जेको आहे तो गवर्नमेंट सिंध, वज़ीर आला सिंध, असां जेको आहे तो डायरेक्टर एजुकेशन ऐं DO ऐं ट्रेज़री खे मुतालबो कंदासीं त महिरबानी करे थर्ड फेज़ टीचर्स जूं पघारूं जल्द खां जल्द जारी कयूं वञनि। तव्हांजी महिरबानी। हा जी, बिल्कुलु जीअं तव्हां हिते एहतजाज कंदड़ उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन वीचार ॿुधा, संदन इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 6 महीननि खां वठी असांजूं जेको आहे पघारूं बंदि आहिनि, जंहिंजे करे असांखे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। वधीक जेकब न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे हितां जे उस्तादनि हुकूमत सिंध, वज़ीर तइलीम, सेक्रेटरी तइलीम खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा उस्तादनि जूं फौरी तौर ते पघारूं बहाल कयो, जीअं उहे पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघनि। साथी रिपोर्टर टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब न्यूज़ 7।